भारतीय अदाकारा राखी सावंत उर्फ फातिमा ताज़ो उमिरो करे मुंबई वापसि मोटी आहे, जिते एयरपोर्ट ते खेसि गुल पेश कया विया ऐं आजियां कई वई। हिन मौक़े ते संदसि साहेड़ी शर्लिन चोपड़ा बि पहुती। राखी उमिरि ते मौजूदु हुई त उतां बि दुआउनि वारियूं वीडियोज़ शेयर करे रही हुई, पर पंहिंजे मुड़ुस आदिल दुरानी बाबति शिकायतूं बि करे रही हुई। राखी सावंत 2022 में इस्लाम क़बूल करण खां पोइ पंहिंजो नालो फातिमा रखियो हो। जॾहिं त हू वापसि पहुती त माण्हुनि खे चई रही हुई त मूंखे राखी चवणु बंदि करियो ऐं फातिमा करे छॾियो। हिन वक़्तु राखी ऐं आदिल दुरानी में तकरार हली रहियो आहे। ॿिए पासे गौहर ख़ान राखी सावंत ते कावड़ जो इज़हार कयो आहे ऐं संदसि अमलनि खे तनक़ीद जो निशानो बणायो आहे। गौहर ख़ान जो चवणु आहे त बुरको पाइण सां केरु मुसलमान नाहे थी वेंदो। नई अदाकारा ऐं बिग बॉस खटींदड़ गौहर ख़ान अणसिधी रीत राखी खे निशानो बणायो। हुन राखी जे उमिरि खे मशहूरी लाइ हिकु हुरबो करार ॾिनो आहे ऐं चयो त इस्लाम क़बूल करणु को भोग न आहे, जीअं राखी करे रही आहे। संदसि चवणु हो त अव्हां खे को बि नेकीअ जो कमु करण लाइ समय कैमरास जी ज़रूरत न पवंदी आहे। हुन हैरत जो इज़हार कयो त छा केरु ड्रामो करण लाइ बि उमिरो करणु वञी सघे थो। इन ॻाल्हि ते हैरानी थी रही आहे। हुन सऊदी हुकूमत खां मुतालबो कयो त मशहूरी लाइ उमिरो करण लाइ ईंदड़ माण्हुनि ते पाबंदी हई वञे। ॿिए पासे सोशल मीडिया वाहिपेदारनि पिणु राखी सावंत खे निशानो बणायो आहे त हू इहो सभु कुझु मशहूर थियण लाइ करे रही आहे, छो त मथसि केरु ध्यानु नाहे ॾेई रहियो। माण्हुनि जो चवणु हो त राखी सावंत हिंदू तोड़े मुसलमान मज़हब जे माण्हुनि खे विरहाइण जी कोशिश करे रही आहे। यादि रहे त इन खां अॻु राखी सावंत आदिल ते इल्ज़ाम हयो हो त आदिल साण खेसि इस्लाम क़बूल करण लाइ ज़बरदस्ती कई हुई। ज़रियनि मूजिबि जेकॾहिं हुन ज़बरदस्ती इस्लाम क़बूल कयो हो ऐं आदिल ऐं ॿिन्ही विच में तकरार बि हली रहियो आहे, त हाणे संदसि इस्लाम जी पैरोकारी करणु हिकु ड्रामो ई लॻे थो।